जोई शहर जे पोरित कुर्बान चांडियो जो पंहिंजे मासूम ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया जोई खां, जिते HRJDO न्यूज़ जी रिपोर्टर आमिर शाहानी मूजिब जोई शहर जे रहवासी पोरित कुर्बान चांडियो पंहिंजे मासूम ॿारनि फेरोज़ चांडियो, जमील ऐं 8 साल न्याणी आयशा सां गॾिजी जोई पुलिस जी ज़ियादतियुनि ऐं मासूम पुट ते तशदद कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे जोई दादू मेन रोड ब्लॉक करे छॾियो। असगर जोड़िया छोकरा थी उते मुंहिंजा विड़िया आहिनि ऐं मुंहिंजो नंढो हुते खपाईंदो अॻियां संदल उते कूलर रखे वेठा आहिनि। मुंहिंजो भाई कूलर हटायो ते कूलर खणे मोचा हूंदासीं, असां हिते वेठा हूंदासीं। ॾाढे करे मूंसां विड़िया आहिनि, हीअ मुंहिंजो नंढो आहे, मुंहिंजो नंढी आहे, ॿई गॾु खपाईंदा आहिनि। ॿियो मूं वटि को ॾाढो माण्हू न आहे, न को कुझु 5-6 ॼणा थी मूंसां विड़िया आहिनि। ॿ ॿुटनि सां उहे मां नथो सुञाणा, बाक़ी हिननि खे मां सुञातो आहे। 4 ॼणनि खे अकबर जा छोकिरा आहिनि या नामालूम आहिनि, उहे मां नथो सुञाणा। वॾो मुंशी जो मुनीर चांडियो आहे, हिन वञूं था FR कोन थो वठे, हे हुननि जी दौर पियो बीठो आहे। चोथों चकर हारे तो मूंसां विढ़नि था। खपे हिननि खे गिरफ़्तार कयो वञे। जिते मुतासिरा पोरित इल्ज़ाम लगायो त मुंहिंजे मासूम पुट 8 साल बेरोज़गारी सबबि पेट पालण लाइ जोई भान रोड ते एहसास प्रोग्राम जे ऑफिस अॻियां पापड़ ऐं पकोड़ा खपाईंदो आहे, जंहिं ते मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि पापड़ विकिरो करण खां मना कयो ऐं बाद में मासूम ते तशदद कयो, जंहिंजे ख़िलाफ़ जोई थाणे ते तशदद जो केस दाख़िल करण वियुसि। वॾे मुंशी केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो ऐं थाणे तां धिका ॾेई वापसि करे छॾियो। इन IG सिंध SSP दादू ऐं ॿियनि अख़्तरनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त मासूम ॿार ते तशदद कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿी सूरत में मजबूरन मरण घणी ताईं एहतजाजनि बुख हड़ताल कंदी। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।